अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद कचहरी जे ॿिए ॾियारे ते आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। मां आहियां ज़ारा हुसैन। नाज़रीन, ईद जो ॿियो ॾियारो आहे। तव्हां काल्ह बि ॾिठो ईद जे पहिरें ॾियारे ते माण्हुनि ख़ुशियूं पिया मल्हायूं। कोरोना जी वबा जो दौरु आहे, जंहिं वबा जे दौर में काफ़ी असांजा प्यारा असां खां विछड़ी विया आहिनि ऐं सभई असांजा प्यारा अस्पतालुनि में घरनि में आइसोलेट आहिनि ऐं हिन बीमारी जो ख़ौफ़ आहे। उन ख़ौफ़ जी घड़ियुनि में कुझु ख़ुशियुनि जा लम्हा ईद खणी आई आहे। उन्हनि लम्हनि में असांखे पंहिंजनि प्यारनि खे बि यादि करणु घुरिजे। कोरोना खां एहतियात करण वारा जेके तदाबीर आहिनि, SOPs आहिनि, उन्हनि ते बि अमल करणु घुरिजे ऐं ईद जी ख़ुशियुनि में पंहिंजनि पाड़े वारनि, मिटनि माइटनि ऐं ग़रीबनि खे बि शामिलु करणु घुरिजे। इन ख़ुशियुनि जे माहौल में अॼु असीं पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां त हीअ ईद कीअं गुज़री। अॻे ईदूं जेके औरतुनि जूं मल्हाए बि हुयूं, उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिन कोरोना वारी ईद में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कीअं हुन ईद ऐं हिन ईद में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि। ऐं सभ खां पहिरीं पंहिंजे महिमाननि जो तारुफ़ कराईंदुसि। असां गॾु महिमान में मौजूदु आहिनि सिविल सोसाइटी जी एक्टिविस्ट प्रोफेसर साइमा जाफ़री साहिबा, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी अॻूणी MPA फ़रहीन मुग़ल साहिबा, नाले वारी शाइरा अरबिया नूर साहिबा। तव्हांखे सभिनी खे वेलकम था चऊं। में लॉकडाउन जे दौरान या कोरोना वायरस जे दौरान काफ़ी इंसानी जानुनि जो ज़ाया बि थियो आहे, त तव्हां हिन ॾींहं खे कीअं ॾिसी रहिया आहियो, ईद खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो ज़ारा, ईद त ज़ारी ॻाल्हि आहे असां सभिनी जे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे, पर हिन दफ़े हीअ ईद असांजे लाइ थोरी इन जे लाइ बि स्पेशल आहे छो जो असांजा नॉर्मल हालात जेके आहिनि सॼी दुनिया जा ई उहे तमामु घणा मटिजी विया आहिनि ऐं इहा त कंहिं बि तवक़ो कोन कई हुई त सॼी दुनिया ई यकदमि लॉकडाउन में हली वेंदी ऐं अहिड़ी सिचुएशन थींदी। पर हा, इन सां गॾु मूंखे इहा ख़ुशी ज़रूरु आहे त असीं बतौर क़ौम पाकिस्तानी ऐं ख़ासि तौर ते असीं जेके सिंधी क़ौम ऐं सिंधी औरतूं आहियूं त उहे तमामु घणियूं रिज़िलियंट आहियूं। असीं पंहिंजो पाण खे वक़्त सां गॾु मटायूं था, वक़्त सां गॾु हलूं था ऐं मूंसां गॾु जेके वेठल आहिनि पंहिंजो अदी वारियूं, अदी फ़रहीन वारियूं या अरबिया आहे, त ॾिसो असीं वर्किंग विमेन बि आहियूं, असीं घरनि में कमु बि करियूं था, असीं सियासी कम बि करियूं था, समाजी बि करियूं था, पर असां जेको आहे सो तव्हां ख़बर आहे त हीअ अहिड़ो टाइम आहे जंहिंमें असांखे हेल्प बि अवेलेबल न हुई घरनि में, ज़ारी ॻाल्हि आहे जेको नॉर्मली हूंदा आहिनि उहो, पर असीं पूरी मज़बूती सां बीठल आहियूं ऐं असांखे इहो यकीन आहे त हीअ मतिलबु वक़्तु त को बि सुठो हुजे या बुरो हुजे उहो नथो बीहे, पर इहो ज़रूरु आहे त बतौर अॼु जी औरत जे मूंखे लॻे थो त असीं तमामु घणो स्ट्रॉन्ग फील पिया। छो मूंखे पाण खे अंदाज़ो न हो त असीं इन हद ताईं घरेलू प्रेशर, ॿाहिरि जो प्रेशर इहो वठी सघंदासीं। ऐं ॾिसो न, रमज़ान शरीफ़ थी गुज़रिया आहिनि, घरनि में केॾो कमु हूंदो आहे, ॿार हूंदा आहिनि, मर्द घरनि ते हुआ, पर उहो सभु ख़ुशि उसलूबी सां अगरि अॼु जी औरत इहो सभु कमु करे थी सघे त पोइ यकीन करियो त ईंदड़ वक़्तु ज़रूरु औरतुनि जो ई आहे। जीअं जी फ़रहीन, तव्हां हिन बारे में छा चवंदा? जीअं साइमा चयो आहे की कुझु वधीक शयूं हिननि खे मिलियूं आहिनि हिन में। ॾिसो, कोरोना खे हाणे वञी तक़रीबन 3 महीनो पियो हले ऐं इन्हनि 3 महीननि में जेको असां एक्सपीरियंस गेन कयोसीं उहो तमामु शुरू में अजीबो ग़रीब एक्सपीरियंस पियो लॻे, सम्झ में कोन पियो अचे। एॾो टाइम असां जेके घर में न वेहण वारी मायूं घर में कंटिन्यू वेठियूंसीं त उहो तमामु असांजे लाइ अजीब ॻाल्हि हुई, पर उन में जेको असांखे वॾो एक्सपीरियंस गेन उहो कयोसीं जेको असां नौकर असां वटि कोन आहे ऐं असां उन पुराणी लाइफ में वापसि आयासीं जेका असांजी अम्मा जी लाइफ हुई, जेका असांजे वॾनि जी लाइफ हुई। ऐं पोइ असांखे इहो क़दुरु पियो पए त असांजी माउ असांखे कीअं पालियो हूंदो, कीअं घर हलायो हूंदई, कीअं घरनि जा कमकार कया हूंदई, कीअं असांखे पढ़ाईंदी। हालांकि असांजे ॿारनि जी त स्कूल जी छुटियूं आहिनि, पर उन ज़माने ते स्कूल में ॿार वेंदा, त इहो हिकिड़ो एॾो सुठो एक्सपीरियंस गेन थियो। ऐं हिन महिल जॾहिं असां एॾनि ॾींहंनि खां पोइ हिक ॿिए खे ॾिठो आहे त मां तेरे सां त साईं मां 70 साल जी थी वई आहे, हीअ 80 साल जी थी आहे, मां 105 सालनि जी थी वई आहे, माना एॾनि लॻे थो त असां एॾे 100 साल खां पोइ हिक ॿिए खे ॾिठो आहे। पार्लर बंदि आहिनि, इहो बि हिकिड़ो एक्सपीरियंस आहे त एॾो टाइम असां हिक ॿिए खे ईअं न थियो जो न ॾिठोसीं। मेन ॻाल्हि इहा आहे, तव्हां पाण में ॾिसो तॾहिं कॾहिं पंहिंजे घर महीने खां पोइ वेंदव त तव्हांखे घर बि थोरो अजीब फील थींदो आहे, त इहो हिकिड़ो एक्सपीरियंस ॾाढो सुठो थियो। ऐं उन में इहो थियो त असां जेको आहे अॻे खां वधीक सुहिणी थी वयूंसीं, छो जो असां कमकार कयोसीं, असांजी एक्सरसाइज़ पंहिंजे लेखे पई थियनि, रोज़ा बि रखूं पिया, घर जो कमकार बि कयूं पिया ऐं टोटली टाइम जेको असां घर में ॾिनोसीं उहो शायदि सॼी ज़िंदगी में असां एतिरो न ॾिनोसीं जेको हिन 2.5 महीननि में ॾिनोसीं। त वरी मथो रमज़ान अची वियो ऐं रमज़ान में जेको असांखे मौक़ो मिलियो इबादत करण जो, जेको मौक़ो मिलियो घर में वेहण जो, जेको नमाज़ूं पिया पढ़ूं, क़ुरान पिया पढ़ूं, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी धीउ क़ुरान शरीफ़ ख़तमु करे चुकी आहे, मां अॼु 5 क़ुरान शरीफ़ ख़तमु कया आहिनि, अञा हिकिड़ो कंदमि रमज़ान ते। त इहो हिकिड़ो सुठो असांखे टाइम असां ईअं ॾिनो। हिकिड़ो अचे थो कोरोना से डरना नहीं लड़ना है, ख़ुदा जी कंहिं बि शइ खां तव्हां लड़ी नथा सघो, तव्हां उन जो जेको आहे बचाव कयो, उन जे लाइ तव्हां केयर कयो, तव्हां उन जे लाइ पाण खे सेव कयो, बाक़ी लड़ना आहे असां छो ख़ुदा जी उन आफ़त सां लड़ूं। हा, इहो ज़रूरु थींदो त अॼु खां 10-20 साल पोइ खां पोइ असांजा ॿार पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदा
त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो हो उन में हीअं बि थियो हो, हीअं बि थियो, हूअं बि थियो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त अलाह साईं सलामत रखे नेट खे ऐं मोबाइल खे, जे करोना में घर विहारे ज़िंदगी आसान बणाई। पर जेकॾहिं इहो न हुजे हा त पोइ शायदि के माण्हू जीअरा हुजनि हा, के मरी चुका हुजनि, के करोना सां मरी चुका हुजनि हा, त के विदाउट इंटरनेट मरी चुका हुजनि हा। सो बहरहाल जेको मरण खां को बि डिॼ कोन्हे, मरणो आहे हिकिड़ो ॾींहुं। ड्रिज रुगो इन ॻाल्हि खां आहे त बेगोरो कफ़न था मरूं, बग़ैर माइटनि जे मुंहुं ॾिठे था मरूं, बग़ैर कफ़न जे, बग़ैर गुसल जे, ऐं जहिड़े नमूने तदफ़ीन थी थिए। मूंखे त उहा गैर इस्लामी थी लॻे, पोइ मैं बि अॻिते वधीक माण्हुनि खे ख़बर त छा आहे उहा। त उन शइ खां ड्रिज ज़रूरु आहे त ईअं न हुजे, या असांखे लॻो त ख़ैरु आहे असांखे बि मरणो आहे, पर असां मुंहुं असांजे ॿारनि खे न लॻे, असांजे दोस्तनि खे न लॻे, असांजे घर जे भातियुनि खे सॼो ॾींहुं ज़िंदगी सैनिटाइज़र हिकिड़ो हूंदो हो, जॾहिं किथे ॿाहिरि मानी खाईंदा त हथड़नि खे हिकिड़ो ड्रॉप पड़े। हाणे त सैनिटाइज़र सॼो ॾींहुं पंहिंजो मुंहुं कारो कंदा था वठूं, सॼो ॾींहुं घर जो बि पंहिंजो बि, दर जे हुननि खे बि था हणूं डेटोल हो हैंडल्स खे बि। एॾो केरु अलाह साईं असांखे सेखारियो त तव्हां कॾहिं न कयो, तव्हांखे हे करिणो हुयो जेको तव्हां कॾहिं बि न कयो। त उहो इलाही बहितरियूं अची वियूं आहिनि माण्हुनि में, ऐं माण्हुनि खे शायदि असांजी लाइफ में चेंज अचे। अगरि असां सुधरियल मुल्क जा आहियूं त असांजी लाइफ में सॼी चेंज अची वेंदी, ऐं हमेशह असां साफ़ सुथरा जेको आहे नीट क्लीन रहंदासीं। रुगो घरनि जे ॿाहिरों बि गंद कचिरो बि न उछलियूं, ऐं जहिड़ो घर जी सफ़ाइयूं था कयूं, जहिड़ो स्प्रे था कयूं, जहिड़ो हले थो, त ख़ुदा करे करोना ख़तमु थिए पर असां सुधरियल रहूं। इहो अगरि सुधारो आयो, वरी मथां ईद, त ईद जे ॾींहुं लाज़मी ॻाल्हि आहे न को कंहिं ॾे ईंदासीं, न को केरु असां ॾे ईंदो। घर में जेको हूंदो थोरो घणो ॿारनि सां पंहिंजे सां वेही खाई पी चुप करे वेही, वरी माशाल्लाह तव्हां मुंहिंजा प्रोग्राम बि ॾिसंदासीं त वरी इंटरनेट खे अलाह साईं लॉन्ग लाइफ ॾे, त उहो हूंदो, मिड़ी ज़िंदगी गुज़री वेंदी। ठीकु आहे अदी, तव्हां इन बारे में छा चवंदा? जिते हिकिड़े साइड ॾिसूं था असां इंसानी जानियुनि जो काफ़ी ख़तरो नुक़सान थियो आहे, ॿिए तरफ़ अदी जीअं चए थी त काफ़ी कुझु सिखण लाइ बि मिलियो आहे, काफ़ी नवां तजुर्बा थिया आहिनि, त तव्हां हुन ख़्याल सां छा चवंदा? तव्हांजो कहिड़ो ख़्याल आहे? ज़ाहिर आहे असां कॾहिं सोचियो न हो त अहिड़ो ॾींहुं असांखे ॾिसणा पवंदा, न को असांजे कॾहिं वॾनि ॻाल्हियूं कयूं। फस्ट टाइम इंसान खां परे पियो थिए, माण्हू खां पियो डिॼे। ऐं हिन ईद में कुझु ख़ुशियूं में त अमूमन ख़ुशी जो हूंदो आहे, पर हिन में कुझु ॾुख जा बि आहिनि, त हीअ ईद पंहिंजनि जे विछड़नि जो ॾुख जो अहसासु जेको आहे उहो बि असां सां गॾु हूंदो। ऐं वाक़ई घणी अदी जीअं फरीन चयो, घणी ॻाल्हियूं असां सिखियूं आहिनि, ऐं वाक़ई औरतूं जे साइमा चयो नौकरनि जे बिना बि असां कमु कयो, हर शइ खे पूरो कयोसीं। पर नेट बि हुई, पर काफ़ी उहे शयूं असां कयूं जेके उहे अमूमन असांखे टाइम न मिलंदो हो घर में करण जो। मां किताबनि जे घणो वेझो थियसि, ॿियो अलाह जे वेझो, त कुझु बि न आहे, इंसान सिर्फ़ु ख़ुदा जी ज़ात आहे। इंसान केतिरो बि पावरफुल हुजे, कुझु बि हुजे, पर हुन जे हिकिड़े मामूली हिकिड़ो वायरस आहे जंहिंजे अॻियां असां बेबस था थी वञूं, वॾी ताक़तूं बेबस थी वयूं आहिनि। ऐं इंशाअल्लाह ॿारनि सां गॾु हूंदासीं हिन ईद ते, ऐं टीवी जा प्रोग्राम्स ॾिसंदासीं। आउं चवंदसि त हिकिड़ो त रिश्तनि जो क़दुरु सिखिया आहियूं हिन दौर में, अलाह जे वेझो थिया आहियूं, ॿियो किताबनि जे मां वेझो थियसि, ऐं घणियूं उहे शयूं जेके घर में अमूमन न कंदासीं, कुकिंग कईसीं, ॿारनि सां सुठो वक़्तु गुज़रियो, वॾनि सां बि गुज़रियो। इहो हिन ईद में बि ईअं असां कंदासीं, माना जेको अमूमन ॿाहिरि वञी माण्हू टाइम स्पेंड कंदो हुओ, उहो पंहिंजे घर में पंहिंजनि सां कंदो। सही, ठीकु आहे। अच्छा, पंहिंजो साइमा ईद जो ॿियो ॾियारो आहे अॼु, ठीकु आहे। तव्हां ॾिठो त माण्हू ईद जे ॾियारनि ते हिक ॿिए सां अॻे में चवंदा भाकुर न पायो, हथ न मिलायो। अक्सर माण्हुनि ॻोठनि में ॿाहिराड़नि में भाकुर पाता, हथ बि मिलाया, गॾिजी मानियूं बि खाधऊं, कचरियूं बि कयूं, ईद पार्टीज़ बि थियूं घरनि में बि, ॿार मेल जूं फीमेल जूं, माना पोइ विछोटी त रही कान। ॾिसो अदारफ़ असां जे माण्हुनि जी जेके चइजे त हिकिड़ी लिहाज़ खां त इम्यूनिटी बि ॾाढी शायदि स्ट्रॉन्ग आहे, जेके चवंदा आहिनि हिकिड़ी हर्ड इम्यूनिटी, त जेको असां वटि बार बार इहो चयो थो वञे सियासी हल्कनि मां त कोरोना उन हिसाब सां कोन फैलियो आहे, या एतिरी हुनजी तबाहकारी जेका आहे सा कंहिं बि जेके एशियन कंट्रीज़ आहिनि उनमें इन हिसाब सां कोन थी आहे जेतिरी ॿाहिरि थी आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿियो इहो बि आहे त मूं ॾिठो आहे त असांजो जेको अवाम आहे, जेको आम शहरी या मासिस आहिनि, पोइ उन्हनि में अलाए इहा जेका आहे सा उनजी कुवत ईमानी आहे जो हू कंहिं शइ खां डिॼनि नथा, या हू एॾा बोल्ड आहिनि। मूं त अवाम में हींअर जेको रमज़ान जे आख़िरी ॾींहं में जीअं त कोर्ट जे ऐलाननि जे तहत खुली विया, मार्केट्स खुली विया, मॉल्स खुली विया, त यकीन करियो मूंखे न पई लॻो त को अवाम शायदि हिन मुल्क में अहिड़ो हुजे जेको ख़ुदा न ख़ास्ता गुरबत वेगे मरे। हाँ, 4 ॾींहंनि जे अंदरि कराची, इस्लामाबाद, लाहौर
ऐं हिते चइनि ॾींहंनि में 32 अरब जो बिज़नेस थियो अरब आहे। जो बिज़नेस थियो हा। आहे ऐं ॾिसो न चयो इहो पे वियो त मार्केट्स ऐं मॉल्स इन जे लाइ खोलजनि ऐं लॉकडाउन इन जे लाइ लिफ्ट कजे त को माण्हू गुरबत सां न मरी वञे, हा। पर ॿिए पासे ऐं ईद ते अरबे रुपए जी ख़रीदारी थी आहे। ख़रीदारी थी आहे, लॻे इहो पियो त जे शॉपिंग नथी सघे हा त शायदि उन सां जेको आहे सो माण्हू मरी पवनि हा, या ही जे असांजूं इफ़्तार पार्टियूं ऐं जेके ईद जूं दावतूं थियनि थियूं इहे न थींदियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु शयूं ॾिसो न हिकिड़े जेके चवनि था सोशल डिस्टेंसिंग, एक्चुअली इहा हुई फिज़िकल डिस्टेंसिंग, रुॻो जिस्मानी दूरी हुई। सोशली त असीं दूर कोन हुआसीं, तव्हां ई असां प्रोग्राम्स कया मुसलसल कया, दीवारनि सां असीं सभु जेको आहे सो व्हाट्सएप ते बि असीं दोस्तूं आहियूं, उन्हनि में असीं इन टच आहियूं, असीं फेसबुक ते इन टच हुआसीं ऐं यकीन करियो दारूफ़ त हिते वेठे रुॻो हिकिड़े मैसेजिस ते छा सरगोदा छा लाहौर ताईं बि मूं सीधो पहुचायो माण्हुनि खे कि इस्लामाबाद जी फैमिली जी ख़बर पई हो ऐं रुॻो ईअं पे थियो त मूंखे कंहिं मैसेज पे कयो, मूं उनखे पे फॉरवर्ड कयो ऐं उहे उन्हनि माण्हुनि ताईं पहुता। त असां पॉज़िटिव यूज़ बि रखियो आहे पंहिंजे सोशल मीडिया जो, पंहिंजे इंटरनेट जो, इन्हनि शयुनि जो, पर ॿिए पासे ॾिसां पई त जेको असांजो तबिको असांखे लॻे थो घणो वनरेबल आहे, पोइ शायदि उहो तालीम जी घटिताई आहे या अवेयरनेस जी घटिताई आहे, पर मूं माण्हुनि में घटि कोरोना जो डपु मासिस में मूं कोन ॾिठो आहे। सही, अच्छा डपु न आहे। अच्छा फ्रेंड डपु बि न आहे ऐं रोज़ डेथ बि थियनि थियूं, काफ़ी माण्हू आइसोलेट बि आहिनि, त हाणे हिन ईद जे ॾियारनि ते बि हर को हिक ॿिए सां मिले पियो, भाकुर पाए पियो, खाए पीए पियो ऐं माना पोइ माना असां में शऊर न आहे, छा न आहे? ॾिसो एतिरो कोन माण्हू थोरो डिस्टेंस रहियो आहे ईद ते, उहो जेको अॻे भाकुर शहरनि में आहे न, तव्हां हैदराबाद कराची में ठाहो, पर तव्हां हलिया वञो ॿारनि में, ॻोठनि में, नंढनि शहरनि में हर को ऐं ईद ते नमाज़ुनि ते भाकुर बि पाइनि पिया। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा कोरोना आहे, ॿारनि खे मां मास्क पाईंदे ॾिठो ईद जे ॾींहुं, ॻोठनि जे ॿारनि खे मास्क बि पिया, उहो बि एतिरो बि करिणो आहे। बाक़ी छा आहे जो हिकिड़ो असांजो इस्लामी कल्चर जेको आहे उहो ख़तमु नथो थी सघे न। इस्लामी कल्चर आहे त ईद जो ॾींहुं आहे त ज़रूरु असांखे हिक ॿिए सां मिलणो आहे ऐं उहो कुझु जेको आहे के सोशल मीडिया ते या अहिड़ा माण्हू आहिनि जेके माण्हुनि खे मिसगाइड था कनि त इहो कुझु कोन्हे, रुॻो पैसा वठण लाइ थो थिए, हीअं थो थिए। हा, इहे ड्रामा जेके घणा हलिया उन में माण्हुनि खे मिसगाइड करे छॾियो, उन में माण्हू अची विया। हाणे जीअं पर तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्त में कॾहिं तव्हां सोचियो बि न हो त जेॾो माण्हुनि खे राशन मिलियो, असां न सोचियोसीं त ग़रीबत थींदी त माण्हू बुख मरदा, पर मां सम्झां थी एतिरो जो माण्हू विकियो, डबल बि मिलियो, इहो बि हिकिड़ो थियो माण्हुनि लाइ त असांजे ज़हन में बि कोन अचो पिया अलाए वाक़ई माण्हू मरी वेंदा, अलाए छा थींदो। लियारी में मूंखे फ़ोन थो अचे, मैडम इज़ी पैसा मंगवा लो, नौशहरे मां फ़ोन अचे मां इज़ी पैसा थी करे राशन वठो, पर एतिरो माण्हुनि खे मिलियो। उन खां पोइ हाणे जॾहिं मॉल खोलियो आहे ईद जी शॉपिंग, ईद जो ॾींहुं त अची वियो, पर ईद जी शॉपिंग जी एतिरी ज़रूरत न हुई जेतिरो करोड़नि जो बि न, अरबे 32 अरब वन डे एतिरो थो थी वञे त पोइ बाक़ी हिन में बचे बाक़ी रही ईद जी ॻाल्हि त ईद जॾहिं शहरनि में त सोशल डिस्टेंस रहियो आहे, शहर में बिल्कुलु रहियो आहे ऐं ॻोठनि में बि मां ॾिठो आहे त जेके ॻोठ जूं मस्जिदियूं आहिनि उन में थोरो परे परे नमाज़ पढ़ी थियनि माण्हुनि। ऐं हिकिड़ी उन में ॻाल्हि इहा हुई जिन खे मां इलाही खे फ़ोन करे बि चयो त मुसला पंहिंजा खणी वञो, जाइ निमाज़ूं जेतिरो तव्हां पढ़ो था निमाज़ ॿियो पढ़ी थो थिए, उहो जाइ निमाज़ पंहिंजी खणी वञे जेकॾहिं निमाज़ पढ़ो था त बि तव्हांजो सोशल डिस्टेंस ऐं उहा शइ क़ाबू रहंदी। पर जेको ईद जो असांजो हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे जंहिं ॾींहं जो सॼो उमिरि इंतज़ारु कबो आहे, असां नंढे हूंदे सम्झंदा त सॼी उमिरि इंतज़ारु कयो तॾहिं ईद थी अचे, हाणे त हर ॿिए महीने ईद अची वई। ऐं नंढी हूंदी मां 5-5 साल गुज़रींदा ईद ई न ईंदी, वरी ईद ईंदी त सॼी राति जाॻंदी हुयमि, कपिड़ा ॾिसंदी हुयमि टंगिया पिया हूंदा अलमारी में, सुबुह कॾहिं पाईंदमि, शूज़ खे कोॾे ॾिसंदी हुयमि इहो शूज़ बि पाइणो आहे, पर पाए बि ॾिसंदी हुयमि घड़ी घड़ी। ऐं मां ॿुधायमि तव्हांखे अॻे बि ॿुधायमि त ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मूंखे मुंहिंजी चाची लिपस्टिक हई ऐं मां सॼो ॾींहुं कुझु न खाधो ऐं चप हीअं करे पई घुमां त ॻाल्हाए बि न पई त मतां लिपस्टिक लही वञे। अॼु जो ॿार त ॾिसो न कीअं लिपस्टिक छोकिरी ईद त आहिनि, इन्हनि ईदनि खे तव्हां डिफरेंट आहे। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ डॉक्टर अरबिया नूर खां पुछंदासीं त हिन ईद ते खेनि कंहिं ख़र्ची ॾिनी न ॾिनी, छाकाणि माज़ी में त ख़र्चियूं मिलंदियूं ऐं विराए बि वियो। वेलकम बैक नाज़रीन। अॼु ईद जो ॿियो ॾियारो आहे, ईद जे हवाले सां पंहिंजनि पाड़े वारनि खे, ग़रीबनि खे सभिनी जी मालिकी कयो, कोरोना मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जी सहायता कयो, उहे माण्हू जेके आइसोलेट आहिनि ऐं कमाए बि नथा सघनि उन्हनि जी बि सहायता हिन ईद ॾियारनि जे थियण, उन्हनि जे ॿारनि खे बि ईद जूं ख़र्चियूं मिलणु घुरिजनि। जी
जी अभी तहां हिन दफ़े सवाल तहां खां आहे त हिन ईद में ख़र्चियूं ॾिनियूं या वरितियूं आहिनि ख़र्चियूं या फिर सिर्फ़ पंहिंजनि ॿारनि खे ॾिनियूं या ग़रीब ॿारनि खे बि ॾिनियूं आहिनि ख़र्चियूं? हाणे उन एज में त न आहियूं जो असां वठंदासीं ॾींदा ई आहियूं न ख़र्चियूं ज़ाहिर अम्मा ॾींदी आहे मूंखे पर इहो आहे जो हाणे असां पाण वॾा थी विया आहियूं त सभिनी खे पंहिंजे मिटनि माइटनि में ऐं जेके हाजतमंद हुआ बल्कि मूं त हिन दफ़ा जेकी ज़कात हुई जीअं इहे शुरू थियो लॉकडाउन ऐं जेके ज़रूरतमंद ॾिसो जिन खे काफ़ी अहिड़ा सफ़ेद पोश माण्हू आहिनि जीअं ठीकु आहे राशन घणो मिलियो पर किथे उहे माण्हू बि आहिनि जेके बिल्कुलु बुखनि ते बि हुआ ऐं वाइट कॉलर वारा जेके तव्हांखे जेके मुंहिंजे पंहिंजे ॼाण सुञाण वारा जिन जो मूंखे ख़बर हो त दुकानदार आहिनि या रोज़ उन्हनि खे मां उते ई घर वञी उन्हनि खे ॾेई आयसि ऐं ॿियनि खे बि असांजी जेके आहिनि दोस्तूं असां सभिनी मिली करे इहो ई कमु कयो पर इहो न आहे त हर शइ जो जेको आहे त भई राशन मिलियो एॾी शॉपिंग थी पर उन सां गॾु जेको हर शइ जो नेगेटिव ऐं पॉज़िटिव हूंदो आहे जेके सफ़ेद पोश माण्हू आहे उहे त पंहिंजे घरनि में ई हुआ उहे कुझु बि न पिया सघनि उहो ॿुधाए बि न पिया सघनि त भई असांखे छा पर इन हर शइ जो तव्हांखे ॿुधाए न कुझु असरु हूंदो आहे त उहे जीअं अदी चयो त सोशल डिस्टेंसिंग न आहे हुकूमत जो कमु हो तव्हांखे अवेयरनेस ॾियणी असां ॾेई छॾी हाणे तव्हां पाण पंहिंजा ज़िम्मेदार आहियो तव्हांखे पाण हिकिड़ी आगाही आणी जो मां त डॉक्टर बि आहियां तव्हांखे ॿुधायां त अदी इहो थी चए दुकाननि ते बाज़ारनि ते पर मूं त इहो ॾिठो हॉस्पिटल में मायूं नंढा ॿार खणी पयूं अचनि बिल्कुलु हुननि खे का माना शॉपिंग जे दौरान चांदरा ते 4-4 5-5 ॿार हुया गॾु में बिल्कुलु चूड़ियूं जॾहिं पाइनि पई त उन्हनि जे हथनि माण्हुनि जे हथनि सां त सोचो मूंखे त एॾी हैरत पई थिए त माऊं जेके आहिनि से ठीकु आहे पंहिंजी आहे पर पंहिंजे ॿारनि जे बारे में कीअं एॾियूं लापरवाहूं आहिनि उन्हनि जी उन्हनि खे कोन्हे उन जी वजह इहा आहे त असां में शऊर न आहे तालीम न आहे ऐं आगाही त काफ़ी पंहिंजी तौर ते ॾिनी इहो ई हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी वई 2-2.5 महीना जेको लॉकडाउन हो इहो तव्हांखे ट्रेन कयो हाणे तव्हां पाण पंहिंजा ज़िम्मेदार आहियो तव्हां पंहिंजी सोशल डिस्टेंसिंग हाणे जेके डेथ्स थींदियूं उन जा तव्हां पाण ज़िम्मेदार हूंदा गवर्नमेंट या ॿी शयूं जेके स्टेट तव्हांखे सम्झाए छॾियो हाणे अॻिते तव्हां पाण पंहिंजा ज़िम्मेदार आहियो सो उहे शयूं करणियूं आहिनि ऐं ख़र्चियूं हाणे उन एज मां निकिरी विया आहियूं ख़र्चियूं ख़र्ची ॾिनो के ग़रीब 12 रुपए बि ॾिनो उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं न ॾिनी बिल्कुलु ठीकु आहे तव्हांखे साइमा ख़र्ची जी ॻाल्हि त थिए पई ठीकु आहे तव्हांखे हस्बैंड ख़र्चियूं ॾींदो आहे हा ठीकु आहे पर कंहिं गिफ्ट ॾिनो न मूंखे गिफ्ट कोन मिलियो मिलंदो बि न आहे पर न घणो करे मिलंदो बि कोन्हे अच्छा मुंहिंजे वरी साइड तां इहो आहे त मुंहिंजे खानदान में मूंखे घणो हूंदो आहे गिफ्ट वठण जो शौक़ु ऐं वरी उहो पैक करण जो शौक़ु त इहो मुंहिंजे ॿारनि में बि ॾाढो आहे ऐं असां इवन जीअं लॉकडाउन शुरू थियो त असां सुठी ॻाल्हि इहा कई त जेको राशन वग़ैरह त ॾिनोसीं पर असां सैनिटाइज़र मूं ॿारनि खे लॻाए छॾियो त घर में ठाहिणो आहे ऐं उनखे डिस्ट्रीब्यूट बि करणो आहे त उहो असां उन हिसाब में बि कयो बाक़ी गिफ्ट्स वग़ैरह जो इहो आहे त मूंखे हस्बैंड खां कैश मिलंदी आहे बाक़ी ॿियो गिफ्ट में अच्छा ठीकु आहे पर तव्हां कंहिं गिफ्ट ॾींदा आहियो आऊं इलाही माण्हुनि खे ॾींदी आहियां इहो अथव हा बिल्कुलु मुंहिंजे खानदान में ख़ासि तौर ते घणो करे जेके मेल्स आहिनि मुंहिंजी फैमिली वारा मुंहिंजो हस्बैंड आहे या उहो त उन सभिनी जे लाइ वठंदी आहियां ऐं गिफ्ट्स मूंखे हूंदो आहे त मूंखे सालगिरह जूं तारीख़ूं बि यादि हूंदियूं आहिनि सभिनी जूं मूंखे फादर्स डे मल्हाइण जो बि शौक़ु हूंदो आहे मदर्स डे मल्हाइण जो बि शौक़ु हूंदो आहे त आऊं हर ॾींहं खे जेको आहे सो सेलिब्रेट कंदी आहियां पोइ उहो ईद हुजे या इहे जेके छो जो नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि न ॿियो आहे छा ऐं हींअर त ॾिसो न कोरोना जे करे असांजो जेके एॾा लॉन्ग टर्म असां पंहिंजा गोल्स ठाहिया हुआ त भई हीअं करे वठंदासीं हीअं पंहिंजो वेंदासीं ब्यूटी पार्लरनि ते ब्यूटी पार्लर ते वेंदासीं मेकअप कंदासीं फेशियल कराईंदासीं स्टिकिंग कराईंदासीं आईब्रो कराईंदासीं सभु शयूं कराईंदासीं न पर उहो हाणे ॾिसो ॻाल्हि आहे जेको शटर हुयो उहो सर्विस शुरू थी वई आहे खुलिया आख़िर ॾींहंनि में असीं घरनि में शुरू थी वई आहे जीअं ऑनलाइन क्लासेस आहिनि ईअं हाणे पार्लर ज़ाहिर हर कंहिंखे पंहिंजो बिज़नेस त करणो आहे तव्हां त माण्हू मास्टर ठीकु आहे अच्छा तव्हांखे फ्रेंड तव्हां छा सम्झो त तव्हां कंहिं ख़र्ची ॾिनी ईद ते मां ख़र्च मोकिलियूं सभिनी खे ऐं इज़ी पैसा करे मां मोकिलियूं ख़र्चियूं ऐं मूं ॾे बि ख़र्चियूं आयूं मुंहिंजी धीअ ॾे बि जाम ख़र्चियूं आयूं ऐं गिफ्ट इहा आहे जो मां तक़रीबन 200 सूट वरिता जेके जेंट्स जा तंहिंमें मुंहिंजे घटि आहे 60 ॿिया माइनि जा 200 उहे मां उन्हनि में हिकु नंढड़ी हेतिरी सैनिटाइज़र वधीक त मिले बि कोन थी उहा विझी उहा सभिनी खे जिन खे मूंखे ख़बर हुई त वाइट कॉलर ईद जा कपिड़ा न ठाहिया हूंदा पोइ उन्हनि खे कंहिंजे घर में 4 बि वञनि पिया कंहिंजे घर हिकिड़ो उहो सभिनी उन्हनि ॾे मोकिलिया ऐं उन सां गॾु बि अॼु बि हिन महिल मां अचण महिल हिकिड़ो दर ते आयो पर मां ॿाहिरि त निकिरंदी आहियां दर ताईं हुनखे ॾियां छो जो हुनजे करे सेफ्टी करे त हुनखे 2000 रुपया विझी मूंखे ख़बर हुई त हिनखे ॿिनि जी ज़रूरत हूंदी कंहिंखे त माण्हू 500 बि ॾिए थो ईअं न ऐं हुन सूट सां विझी ऐं हुनखे ॾिनो पर ख़र्चियूं बि मिलनि थियूं ॿी ॻाल्हि तव्हां जेका पिया कयो सोशल डिस्टेंस जी हिन ते मूंखे यादि आहे त तव्हां बिलावल
असांजे चेयरमैन जो इंटरव्यू हिकिड़ो ॿुधो हूंदो ऐं उन खां जॾहिं पुछनि त लॉकडाउन कॾहिं खुलंदो त हुन इहो चयो त लॉकडाउन न को इमरान ख़ान थो खोले सघे न को है त हाणे त खुली वियो पर political मामला छॾे political ईंदो, मामलो न, सियासत कंदो छा? करोना फ़ैसिलो कंदो हा, उहो करोना ठीकु खे आहे। फ़ैसिलो करणो आहे ऐं ॿी ॻाल्हि अवेयरनेस जी ॻाल्हि था कयो ॾिसो तव्हांजो टीवी बि सॼो ॾींहुं अवेयरनेस थो ॾे सॼा टीवी था ॾियनि ॿियो त चए त जॾहिं असां मोबाइल था ऑन कयूं कंहिंखे कॉल था कयूं उते बि रुगो करोना जी अवेयरनेस आहे Message अचे। त भला जॾहिं इन्हनि माण्हुनि खे उहा बि नथी सम्झ में अचे त पोइ हाणे कंहिंजो बि ॾोह न आहे गवर्नमेंट जो त ॾोह सवाल ई पैदा नथो आहे छो जो गवर्नमेंट तमामु घणी अवेयरनेस ॾिनी डिॼायो बि ॿुधायो बि वरी ॻाल्हि वधि गई आहे मुख़्तियार इहो बि ख़बर अथव सही। तव्हां जॾहिं मुख़्तियारे जी बि ॻाल्हि वधिजी वई माण्हुनि ॻाल्हि केस लिकाइनि पिया हा। पोइ ॿुधाइनि त इहे ॻाल्हियूं माण्हुनि खां ज़ोर थीनि रही ईद जी ॻाल्हि ईद ॾींहुं अलहमदुलिल्लाह ख़र्चियूं ॾिनीसीं बि ख़र्चियूं वतियूंसीं बि ऐं बसि जो उहो तरीक़ेकार मटेलो घर में रुगो मानी बानी कान पचायो बस न पचायमि थोरी छा अच्छा मानी पचायो हा सयूं पचाए फेनियूं अभी फेनियूं फरीद पचाए मानी अॻी ईद में हिन ईद में सुठी छा ठाही फ़र्क़ु हुयो इलाही फ़र्क़ु हो हा, खाइण जे हवाले सां ओहो अॻी ईद त टेबलूं सजी वेंदियूं हाणे ईद ते केरु 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 थो अचे वञे इन करे कुझु बि कोन फेनियूं ठाहे करे ऐं उहे उनखे पंहिंजे उनखे नौकर सभु कढी छॾिया आहिनि रुगो हिकिड़ो चौकीदार वेठो आहे जेको वॉचमैन उनखे ॾिनो त पाड़े जे जेके बि ग़रीब आहिनि उन सभई नौकर माण्हुनि जिन खे खाराए कंहिंजे घर न आहे मोकिलिणो असांखे सभिनी जे घर में पंहिंजो पंहिंजो पकल सॼो हूंदो हिन दफ़े सही। उहो त पाड़नि में बि विराइबो हो ऐं खणी माइटनि ॾे बि खणी वञिबो हो ख़ूब ऐशो इशरत जी ईद हूंदी उन ऐशो इशरत मां निकिरी विया आहियूं पर उनजे बावजूदि बि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं ईद नसीब कई रोज़ा नसीब कया ऐं अॻे खां ॿियूं सभु ॻाल्हियूं हटायूं त अॻे खां इलाही बहितर नमूने ईद बि नसीब थी ऐं रोज़ा बि नसीब थिया अलाह जे जीअं अरबिया चयो त अलाह जे वेझो अची वियासीं इलाही ऐं वाक़ई असांखे ख़बर पए थी त हिकिड़ो हेतिरो ज़रो अलाए कहिड़ो वायरस आहे जेको नज़र बि नथो अचे ऐं न नज़र अचण वारी शइ अलाह साईं असांखे ॾेखारी त उन खां उहे सॼा सुपर पावर बि डिॼी विया जेके पाण खे सुपर पावर सम्झंदा उहे सभु इहे आहे ऐं हिकिड़ो माण्हू उहो माण्हू आहे जेको वधे थो उन खां लिकंदो डिॼंदो सही त इहा अलाह साईं असांखे ॾेखारी ॾिनी आहे इहा असांखे उन्हनि गुनाहनि जी सज़ा ॾिनी आहे हाणे असां इहो कॾहिं बि कोन चवंदासीं या त इहो हूंदो त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी हाणे बूथ बि ढकियूं था त हथ बि ढकियूं था त सभु कुझु मुकमल ढके करे था घुमूं त इहो अलाह साईं तव्हांखे असांखे हिकिड़ो सबक़ु ॾिनो आहे इन सबक़ में सिखियूं त वॾी ॻाल्हि आहे जे सिखी वियासीं त मां सम्झां थी त इन खां वधीक पाकिस्तान ज़िंदगी में न सुधरंदो जे हाणे न सिखियासीं त पोइ कॾहिं बि कोन सिखंदासीं न को सुधरंदासीं सही अभी ऐसे तव्हांखां सवाल आहे त काफ़ी हिते आम ख़वातीन इहो बि चवंदियूं आहिनि त असांजा हथ हर वक़्तु थांवनि में हूंदा आहिनि थांव धोईंदियूं पियूं आहियूं मुंहिंजा हर वक़्तु ठीकु आहे कुकिंग कंदियूं आहियूं सो असांखे हथनि खे सैनिटाइज़ करण जी ज़रूरत ई न आहे त तव्हां हिन ॻाल्हि खे कीअं था ॾिसो त छा तव्हां डॉक्टर बि आहियो हाँ जी ॾिसो उहो त सही आहे घर में तव्हां कुकिंग कयो था ऐं वाक़ई ही जरासीम जेको आहे हिन जी हिकिड़ी लिपिड जेकी असां कवरिंग आहे उहा सोप सां थी वञे डिज़ोल्व पर जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था कुझु माण्हू तव्हां वटि अचनि था कंहिं शइ खे तव्हां टच कयो त तव्हांखे हथ धोइणा पवंदा हथनि जी ज़रूरी आहे ऐं सैनिटाइज़ेशन बि बिल्कुलु ज़रूरी आहे जेको असांजो इस्लाम चए थो निस ईमान असां सभु उन शइ ते अची विया आहियूं परदो बि असांखे करायो पियो वञे न चाहींदे बि उहो ई पुराणे ज़माने में। आउं इहो ई चवंदसि त हिन वक़्तु ज़रूरी आहे ऐं असां जेको आहियूं सो उसूल उन्हनि शयुनि ते बैक पिया अचूं पुठियां ॾे वञूं पिया ऐं सफ़ाई जेको निस्फ़ ईमान आहे ऐं सैनिटाइज़ेशन बिल्कुलु कयो छो जो तव्हांखे का ख़बर कोन्हे कहिड़ी शइ खे कहिड़ी सिता खे तव्हां हथ पिया लाहियो तव्हांजे कपिड़े ते बि हू रहे थो जरासीम तव्हां ॿाहिरि वञो था तॾहिं बि बल्कि पंहिंजे ॿारनि खे बि दुनिया हाणे टोटली करोना खां पोइ चेंज पई थिए तमामु जेको आहे सो सोशल डिस्टेंसिंग माण्हू हिक ॿिए खां परे पिया थियनि ऐं उहो अलाह साईं असांखे मजबूर माना जेको असां हिकिड़ो मटीरियलिस्टिक दुनिया ॾे पे वियासीं उन खां बैक ते अची विया आहियूं पर ज़ाहिर आहे त सही आर्टिफिशियल लाइफ खां निकिरी ओरिजिनल लाइफ आर्टिफिशियल का लाइफ का पर इन में हिकिड़ो Original ख़ौफ़ में बि आहे ही जेको ख़ौफ़ आहे उन जे तहत असां इहो कयूं पिया दिली तौर ते त कुझु माण्हू करण जे लाइ तयारु कोन आहिनि हा। पर ख़ौफ़ जेको आहे उन्हनि खां इहो कमु कराए पियो सही तव्हां पहिरीं ईद कंहिंखे कंदा हुओ जॾहिं ईद कई मां सभिनी खां पहिरीं त मुंहिंजा ॿार मुंहिंजा घर ऐं मुंहिंजी अम्मा पोइ आउं पंहिंजे अम्मी मुंहिंजी वॾी भाभी आहे उहा सभिनी जी दावत कंदी आहे सभिनी जी असां ओॾां वेंदा आहियूं ॿार ॾाॾाणनि में एॾां वेंदा आहिनि पंहिंजी फुफियूं ॾाॾियुनि सां मिलंदा आहिनि शाम जो पोइ वरी इहो आहे जो हिन ईद में इहो ॿाहिरि वेंदा आहियूं आउटिंग कंदा आहियूं राति जो सॼी फैमिली असांजी जेकी आहे भेण भाउर अम्मी खे वठी कंहिं न कंहिं हंधि होटलिंग कंदा आहियूं हिन दफ़ा उहो कोन थींदो टीवी जे अॻियां वेंदासीं पाणी पचाईंदासीं खाईंदासीं बि पाण अच्छा पाण खायो पाण पचायो पाण जहिड़ो बि खाधो सही आहे ऐं जहिड़ो बि खाईंदो जहिड़ो पचास जहिड़ो खाधोसीं न न मां कुकिंग सुठी कंदी न आहियां न मां बि सुठी कंदी आहियां मुंहिंजी खाधी जी त असां खाधी आहे माशाल्लाह तमामु ज़बरदस्त कुकिंग आहे
तार के बसर के पटाटा बचियल हुजनि त हिनखे ॿियो का शइ मूंखां मुर्गी हिन वटि त सयूं दी फरीन मटन ॾाढो सुठो ठाहींदी आहे, भाॼियूं ॾाढी पंहिंजो पाण खे थोरो जेको आहे न सो लो प्रोफाइल पई पेश करे, ॾाढी सुठी कुक आहे। तव्हां छा पचाईंदा आहियो? आऊं त ॾाढी खाधे पीते जी शौक़ीन आहियां। हींअर बि मूं रमज़ाननि में अकेले सिर जेको आहे सो टेबल ते टे चार डिशेस ठाहे रखियूं ऐं अकेले सिर रखियूं। ईद ते मुंहिंजो इहो हूंदो आहे त जेके ट्रेडिशनल शयूं आहिनि, चांपूं आहिनि, बिरयानी आहे या ठाहींदी आहियां। मुंहिंजो वरी हूंदो सॼे पाड़े में मोकिलण जेके करीब करीब घर आहिनि। हिन दफ़े उहो कोन थी सघंदो, पर इहो ई हूंदो आहे त ॾींहं जो जेको आहे सो ॻोठ वेंदा आहियूं, उते थी ईद नमाज़ थींदी आहे, पोइ घणो करे लंच जेको आहे सो हैदराबाद में अची कंदा आहियूं, देरि थी वेंदी आहे। ऐं राति जो नॉर्मली त ॿाहिरि वेंदा हुआसीं, पर हाणे वरी उहो बि घर में ई अदारफ़ कोरोना खां हिकिड़ो डपु त इहो आहे त असीं पाण इन्फेक्ट न थियूं, उहो बिल्कुलु आहे। पर मूंखे वधीक में वधीक डपु इहो थो लॻे त ईअं न त आऊं किथां इन्फेक्ट थी अचां ऐं पोइ पंहिंजी फैमिली खे इन्फेक्ट कयां ऐं ॿियनि खे कयां। त रुगो इहो डपु न आहे त असीं पाण जेको आहे मुतासिर न थियूं, पर जेको असां ते मज़हबी फरीज़ो आहे त असीं ॿिए कंहिंखे नुक़सान न ॾियूं। त इन जे लाइ बि माण्हू जो पंहिंजे वजूद खे बचाइणो आहे ताकी ॿिया महफ़ूज़ रही सघनि, मुंहिंजा बचा महफ़ूज़ रहनि ऐं उन्हनि जे करे जेके ॿिया मुंहिंजे इर्द गिर्द वारा आहिनि, मुंहिंजूं दोस्तूं आहिनि त कंहिंखे तकलीफ़ न रसे। इन जे लाइ आउं वाकई में ॾाढो डिॼंदी आहियां। ऐं कपिड़नि ते बि त मुंहिंजूं दोस्तूं चवनि पियूं हैंडल्स अदी बिल्कुलु सही पई चए, पर मूं इवन ही डिटॉल ऐं लिक्विड ठाहे रखियो आहे त जेके मुंहिंजा कपिड़ा आहिनि, को अगरि नओं आयो या छा जेको यूज़ थियल नओं, उन्हनि खे बि स्प्रे करे पातो आहे थोरो करे। सही, ठीकु आहे। फरीन तव्हां ॿुधाइजो त भला हीअ जेके ईद आहे, चलो ठीकु आहे, हाणे गुज़री वेंदी, इन खां पोइ छा तब्दीली ईंदी? माण्हुनि में तब्दीली आई भला कोरोना जे दौर में? हिकु त मज़हब ॾांहुं माण्हू जो लाड़ो थियो, बिल्कुलु मज़हब ॾांहुं बि लाड़ो थी वियो, तब्दीली बि अची वई, कमु करण बि सिखी वियासीं वापसि, सभु कुझु थियो। पर जेको असां सोचूं था, जेको तव्हां बि चओ था, त उन खां पोइ त तव्हां ॾिठो न बाज़ारुनि जो हाल, ख़बर पइजी वई त कुझु कोन थियो, माण्हुनि खे को सबक़ु कोन आयो, त खुली उनखे ख़बर ई न पई, रुगो हुनखे इहो शॉपिंग करणी आहे, इहो न थियो त हाणे घरनि में केतिरनि केस अलाए केतिरा हाणे लाखे वधंदा, ऐं अलाह न करे जो रोडनि ते बि लाशूं पई हुजनि। अहिड़ी सूरत हाल, हॉस्पिटल में जाइ कोन्हे, असांजो हेल्थ जो सिस्टम सॼे पाकिस्तान जो अहिड़ो कोन्हे जो एतिरो क़दुरु बर्दाश्त करे सघे। आम बीमारियूं असांजे बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदियूं हुयूं, पर वरी ख़ुदा जी कुदरत हाणे आम बीमारियूं ख़तमु थी वयूं आहिनि। जेके आम माण्हू रोज़ बीमार थींदा, उहे बीमारियूं ख़तमु थी वयूं आहिनि हिन ड्रिज जे करे। त उहो पर माण्हू जो असां सोचूं पिया त अलाह कंदो मुल्क सुधरंदो, पर मां हे जेको ॾिठोसीं, जेको लॉकडाउन खुलियो आहे ऐं शॉपिंग सेंटर खुलिया, त उहो सभु कुझु खाक में मिली वियो। जेको एतिरा ॾींहं लॉकडाउन जे करे काफ़ी बहितरियूं अची वयूं ऐं जेके केस घटिजी विया, छो जो सिंध गवर्नमेंट जी कुझु बि कयूं त सिंध गवर्नमेंट सभिनी खां बहितर इक़दामात कया हुआ, जेके वर्ल्ड लेवल ते मञिया पिया वञनि, ऐं उन में सिंध गवर्नमेंट जे माण्हुनि खे फ़ाइदो थियो। ऐं माण्हुनि वाकई, तव्हां ॻोठ था पर ॻोठ जे माण्हुनि इलाही केयर कयो। मां ॾिठो आहे, तव्हां फेसबुक ते बि ॾिसंदा हूंदो, ॿार नंढा ॻोठ जा खेॾनि था परे परे बि, ऐं उनखे मास्क पिया आहिनि। पर जे बाज़ार खुली ऐं ॻोठ जा ॿार बि विया, शहर जा माण्हू विया, पर मां त चवां जेको एजुकेटेड माण्हू आहिनि, एॾा पढ़ियल लिखियल माण्हू, उहे कीअं था वञनि? उन्हनि खे हू चवनि था तालीम जी कमी आहे, इन करे माण्हू नथा सम्झनि। पर हे त मां ॾिठो त तालीम याफ़्ता माण्हू पाण ऐं हो का बिज़नेसमैन था चवनि था असांखे ज़रूरत आहे, बाबा तव्हां एॾा पैसे वारो, तव्हांखे कहिड़ी बुख पई आहे जो बाज़ार न खुली त छा थी पियो? सही, ठीकु। हा, ब्रेक वठूं, पर ॿिया तव्हां अचो, नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे। वेलकम बैक नाज़रीन। आज नाज़रीन ईद जो ॿियो ॾींहुं आहे, ईद जे हवाले सां कचे जो सिलसिलो जारी आहे। ईद जी ख़ुशियुनि में तव्हां ॿियनि ग़रीबनि खे, मुस्तहिक माण्हुनि खे बि ज़रूरु शामिलु कयो, ऐं जेके माण्हू आहिनि, ॿारनि खे बि ख़र्चूं ज़रूरु ॾियो, ऐं ख़ासि तौर ते कोरोना जे हिन बीमारी जे सबबु पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो, घर वारनि जो ऐं पाड़े वारनि जो सभिनी जो ख़्यालु रखो। न रुगो पाण वायरस जो शिकार थियो, पर वायरस खे ॿियनि खां बि बचायो, छाकाणि तव्हांखे थियो तव्हां पंहिंजे घर ताईं पहुचाईंदो ऐं घर वारनि खे, सॼी फैमिली ताईं प्यारा तव्हां खां विछड़ी वेंदा। ॾाढो ॾुखिया ॾींहं तव्हांखे ॾिसणा पवंदा, उन करे केयर करणु तमामु ज़रूरी आहे। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। जी ज़ारा जी, डॉक्टर अरबिया नूर जीअं त तमामु सुठी शाइरा बि आहे, त पोइ छो न अॼु तव्हां सां ख़ूबसूरत शाइर आहे। हा, बिल्कुलु ख़ूबसूरत शाइरा। हा, त पोइ शाइरी थी वञे। शाइरा प्लस ख़ूबसूरत। हा, बिल्कुलु। छाकाणि शाइरी न ॿुधाए न, ईद जो ॿियो ॾींहुं आहे, ज़ुल्म आहे, माना उहो अलाए केतिरो सब्र करे ख़ूबसूरत शाइरा न ॿुधाए त ख़ूबसूरत यादि ॿुधाइण शाइर सफ़ा बेहोश थी वञनि। बिल्कुलु न, उनखे बेहोश थियण न ॾिबो। हिकिड़ी शाइरी जेकी आहे त मुंहिंजो पंहिंजो नज़म आहे जी। जब जफ़ाउनि जे बदिले वफ़ा कयां, नादान त न आहियां, मासूम वफ़ाउनि जी दुआ ॾियां, एतिरी मज़लूम त न आहियां।
तो सम्झो फर्श ते विखरी भोरा भोरा थी वेंदसि हा या चिकनाचूर थी वेंदसि सही भोरा भोरा थी वञा शीशे जी मूरत त न आहियां वाह देर करे छॾी तो पंहिंजी बदनसीबी के सम्झण में वाह दर दर भटके अची दर खोलियां अहिड़ी मूरत त न आहियां वाह मुंह में जोहरे वफ़ा इहो जुर्म मुंहिंजो आ दोस्तो मुंह में जोहरे वफ़ा इहो मुंहिंजो जुर्म दोस्तो ऋण में वफ़ा के रोलियां ख़ता जी मूरत त न आहियां मिज़ाज तुंहिंजो कॾहिं ज़ेर कॾहिं ज़बर तलातम में पाण विञाया अहिड़ी नाज़ुक त न आहियां वाह जबरदस्त जी तुंहिंजे अङण जे मुक़दर में छाइजी वई आहे तेरगी हा मां वेही आजायां अहिड़ी रोशनी त न आहियां वाह जबरदस्त समझण वारा समझी विया त तव्हां जेका शाइरी कई आहे कंहिंखे टारगेट कयो आहे तव्हां ॼाणो ख़बर इहा ओॾीमहिल ई जी थियल हा आहे ओॾी महिल जी अॻियां बि त ॿुधो हा, जी उजड़ा उजड़ा शेर उजड़ा उजड़ा शहर में भला असांजो कहिड़ो कमु वाह बहार आहियां ख़िज़ा जो को झोको त न आहियां वाह तूं हुजी भला न हुजी मूंखे का परवाह न आहे गज़ल में तुंहिंजो अक्स हुजे आईनो त न आहियां इहो फता फरन खे त न चयो आहे न न इहो उनखे ई चयो उनखे ई चयो उनखे ई चयो उनखे ई चयो। बिल्कुलु बिल्कुलु अखियुनि में हाणे इंतज़ार जी आदत रही न आहे वाह सदाई चाहत में हुजां अहिड़ो पैमानो त न आहियां वाह जबरदस्त ॾिसो शाइरनि जो दर्द केॾो आहे ईद जे ॾियारे जी पर दर्द जो ज़िंदगी आहे त दर्द बि आहे। एॾा ज़ुल्म आहिनि तव्हां ख़ूबसूरत चेहरा ॾिसी तव्हां ख़ूबसूरत चेहरा ॾिसी न चयो त इहे ख़ुशि आहिनि हर कोई माण्हू में दर्द आहे न साईं जामी साहब बिल्कुलु अदा कोरोना खां हटी करे बि मस्तु दर्द आहे, जेके दर्द आहे मां दुनिया पंहिंजो हिकिड़ो शेर नंढड़ो ॿुधाईंदसि हाँ। दर्दन के पर ओवरकम भी कबो आहे। हाणे असां ख़ुशि हाँ आहियूं वो चंदा ना कोरोना ना कहता था मोहब्बत करने वालों का यही अंजाम होता है खांसी नज़ला जुकाम और कभी कभी बुखार होता है बिल्कुल हाँ तो गया वो वक्त जब तेरी वफाओं की तमन्ना थी गया वो वक्त जब तेरी वफाओं की तमन्ना थी हाँ। सितमगर हमने अंदाज़े तबीयत ही बदल डाली वाह इनके सिंधी में चवंदा आहिनि त बेवफा सां वफ़ा करे ॾिस बि अहिड़ी ख़ता दुबारा करे मखदूम तालिबुल मौला जी साईं तव्हां जेको ॿुधायो अलाह ॾिने अदा मूंखे त को शेर यादि आहे कोन लेक्चर ॿुधाए सघां थी तव्हांखे लेकिन तव्हां जेकी ख़ूबसूरत शाइर आहे ख़ूबसूरत टीचर हुई यूनिवर्सिटी में पढ़ाए पई त पोइ असां जहिड़ा शरारती ॿार हुया उन हिकिड़ो शेर हुनखे चयो मां बि शेर थो ॿुधाए छॾियां ॾिसी ॾाढ़ी उन ॾाढ़ी शागिर्द ते वधी वई ॾिसी ॾाढ़ी चयो मैडम वञी छो थो ॿकर थींदो ॾिसी ॾाढ़ी चयो मैडम वञी छो थो ॿकर थींदो नेणनि सां नेण मिलाए चयो मैडम हिकिड़ो त मां न आहियां तव्हांखे ॾिसी सभिनी जो इहो हशर थींदो तव्हांखे बि शाइरी ॿुधाइणु घुरिजे न हिकिड़ो ज़ेब सिंधी जी ॾाढी सुठी शाइरी हा। ऐं हुनजो कर्ज़ आहे मुंहिंजे मथां इहा शाइरी ॿुधाइण हा त हेतिरनि ॾींहंनि जे विछोड़े खां पोइ हा। अॼु ओचिते रस्ते ते मिलियो आहियां त पुछे पियो छा पई करे अॼुकल्ह सच सफ़ा न बदिलियो साॻी ॿारणी तबियत अथई मां भला तोखे यादि करण खां सवाइ करे बि छा थी सघां जबरदस्त ऐं हुनजो हुयो कर्ज़ मूंखे चवणी इहा हुनजे लाइ ॾिसो हेॾे बि गमनि जा दरिया हिते बि वॾियूं दर्दनि जा दास्तान जेतिरी कामयाब औरत हूंदी न ओतिरा दर्द दुख उहे स्टोरियूं पुठियां हूंदियूं तव्हांखे मां ॿुधाए शहीद राणी ॾे मां जॾहिं वेंदी त बीबी मूंखे चवंदी शाह साई जो शेर इहो ॿुधाए मूंखे शेर पूरो ईंदो बि न हो छो जो मां सिंधी थोरो घटि कंदी आहियां त अलाह ॾाही न थियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि ऐं हुनखे पंहिंजा ॾुख त अलाए छा हुआ असां त कुझु कोन आहियूं अलाए त तव्हां तसवुर खां बि वधीक जेको मज़र वाई चवंदो आहे त उन लाइ न त उन में इहो शेर बीबी मूंखे ज़रूरु चवंदी त मुंहिंजे इहे उहो ई शाइक़ आहे शेर सुञा त अलाह मां ॾाही न थिया ॾाही ॾुख इहा हक़ीक़त हो त वर्किंग वोमेन ॾाढी ॾुखी आहे बज़ारि ॾाढो खिलूं था टक था हणूं सुठा कपिड़ा था पायूं घुमूं फिरूं था पर जेके अंदरि में तकलीफ़ूं उनजी आहिनि उहे घर वेठल औरत खे न आहिनि ठीकु आहे साइमा सवाल आहे साइमा अक्सर करे सवाल असां कंदा आहिनि माण्हू त ईद ॾियारनि ते हिकिड़ो सवाल आहे त जेके कामयाबु औरतूं आहिनि समाज में मुतहरिक औरतूं आहिनि किरदार आहिनि मिसाल तौर ते चवनि था त भई ही फलाणी जेका औरत ख़ातून अॻुवाण आहे पोइ उहा NGOs में आहे ब्यूरोक्रेसी में आहे कंहिं सरकारी वॾे उहिदे ते आहे इहा पाण समाज तब्दील करणु चाहे थी उन लाइ सरगर्म आहे पर पंहिंजी लाइफ नाकाम आहे पंहिंजी लाइफ में उहा नाकाम आहे
अदा ईअं कोन्हे। माना या त उहा डाइवोर्स्ड आहे, या त उहा उनजी शादी न थी आहे, या त उनजा जेके ॿिया इश्यूज़ आहिनि पर्सनल लाइफ में, उहे जेके मुतहरिक समाज में औरतूं आहिनि उनजी हिकिड़ी वॾी अक्सरियत नाकाम हुजे थी। जी साईं, असल में चवण जो मक़सदु इहो अथव त उहो घर बचाइण लाइ सभु कुझु कनि थियूं, जेके नाकामी था चओ न, इहे पाण घर बचाइण लाइ। क्यों अदा ॾिसो असांजो हिकिड़ो न जेका औरत पंहिंजो घर नथी संभाले सघे, जेका औरत पंहिंजो घर नथी संभाले सघे, उनखे हलाए नथी सघे, पंहिंजे हस्बैंड खे, भाइरनि खे, फैमिली खे, ब्रदर्स खे, उहा ॿिए जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आणींदी? हिकिड़ो सवाल पैदा थो थिए। बिल्कुलु इहो असांजो हिकिड़ो माइंड सेट आहे हा त असीं औरत खे कहिड़े हिसाब में जज था करियूं। जी। हिकिड़ो त इहो त औरत खे असां कॾहिं फर्द करे ॾिठो ई कोन्हे। अगरि औरत नाकाम थिए थी शादी में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन सां गॾु हिकिड़ो मर्द बि नाकाम थियो आहे, सही। ऐं उहो बि के इदारे जो हेड आहे या के इदारे जो जेको जी नुमाइंदगी करे थो, के जेको आहे सो के तबके जी नुमाइंदगी करे थो, त ख़ाली औरत नाकाम कोन थींदी आहे, उहो मर्द बि उते नाकाम थिए थो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो न असां वटि कामयाबी जा पैमाना कहिड़ा आहिनि। औरत खे सदाईं तव्हां जिन्स करे जज कंदा, उनजी जेका जिस्मानी साख़्त ते खे निशानो बणायो वेंदो आहे। एतिरे क़दुरु त जेके कुदरत औरत खे जेको वॾो मक़ाम ॾिनो आहे माउ थियण जो या पंहिंजे ॿार खे फीड करण जो, उनखे बि असीं औरतुनि जे अगेंस्ट इस्तेमालु कंदा आहियूं। मूं ॾिठो आहे चङो ख़ासो असांजो जेको पढ़ियल तबिको आहे उहो औरतुनि जी जेका अगरि का औरत जेका आहे सा कंसीव पई करे, को एक्सपेक्ट पई करे ॿार, त उनजी फिज़ीक जो मज़ाक उॾाईंदा। ऐं असां वटि अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे सो मतिलबु औरत जे लाइ हिकिड़ा असां अजीबो ग़रीब पैमाना ठाहिनि। मर्द असांजे लाइ हूंदो, डॉक्टर हूंदो, इंजीनियर हूंदो, ऐं जेको उनजी बि सोशल जेका बि स्टैंडिंग हूंदी असीं उनजे तौर ते उनखे जज कंदासीं। पर औरत भले कुझु बि करे वठे, केतिरी बि कामयाबु औरत हुजे, पर अची अची असीं हुनखे हुनजी जिस्मानी साख़्त, हुनजी जिन्स, ऐं जेको हुनजो इहो जिन्सी रोल आहे शादी, ॾिसो इहे ऑप्शन्स आहिनि। दुनिया जो इलाही अहिड़ा मुल्क आहिनि जिते औरतूं शादी नथियूं बि कनि, दुनिया ऐं मर्द बि शादी नथा कनि, ऐं कई अहिड़ा मर्द आहिनि जेके हिकिड़ी शादी में नाकाम थी ऐं पोइ ॿी शादी खे सक्सेसफुली हू कनि था। त इहे जेके आहिनि इहे बेसिक ह्यूमन जेके चइजनि, अगरि इहे तव्हां आउं हुनखे नुक्स कोन थी सम्झां, ज़रूरी कोन्हे त ॿ माण्हू जेके गॾु नथा हली सघनि उहे नाकाम हुजनि या किना हुजनि, पर इहो हूंदो आहे त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे त यूनिवर्सल ह्यूमन ट्रेट्स आहिनि। इहे औरत या मर्द या जेको बि इंसान आहे, माण्हू ख़ासि तौर भई हीअ जेके सोसाइटी में 10 औरतूं आहिनि, ग्रुप्स आहे फॉर एग्जाम्पल, उहे 10 ई औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं त औरतुनि खे हक़ ॾियो। माना इहे बेसिकली ॿियनि औरतुनि जा घर फिटाइण चाहिनि थियूं, छाकाणि पाण उन्हनि जूं शादियूं थियूं, जे शादियूं थियूं त तलाक़ूं थी वियूं, न ई उन्हनि जी पंहिंजी पर्सनल लाइफ ठीकु आहे, न ई उन्हनि जा को कैरेक्टर वाइज़ इशूज़ आहिनि, त माना उहे पाण सोसाइटी में नाकाम आहिनि। ऐं वरी चवंदियूं समाज तब्दील कंदियूंसीं, औरतुनि जो लाइ प्रोग्राम कंदियूंसीं, औरतुनि जे लाइ वर्कशॉप कंदियूंसीं, औरतुनि जो ट्रेनिंग आणींदीसीं, भई पंहिंजा घर तव्हां पहिरियों बचायो। अदा इहा त हिकिड़ी औरत दुश्मन सोच आहे, ऐं इनखे मर्दनि जी सोच आहे। बिल्कुलु इहो हिकिड़ो बिल्कुलु जेके चइजे त हिकिड़ी क़दामत पसंदाना सोच आहे, ऐं इन क़िस्म जे जेका सोच एक्सट्रीम वारी आहे उहा तव्हां इवन मर्दनि जे लाइ पसंदि कोन कंदीसि। जीअं अगरि को माण्हू उथी चवे थो त भई सभु मर्द जेके आहिनि उहे तशदुद पसंदि आहिनि, या सभु मर्द खूनी आहिनि, या उहे जिन्सी हिरासर आहिनि, त ईअं बि कोन्हे। पर मर्द शादियूं त कनि था न वेठा, सही, उहे त शादियूं कनि था न, उहे शादियूं कनि था त कामयाबु आहे। पर जेका औरत ॿाहिरि जदोजहद बि करे थी, ॿियनि जो घर केरु थी फिटाए, उहे औरतूं घर नथियूं फिटाइनि। पंहिंजो घर जेको चओ था न, घर उनजो घर फिटियल न हूंदो, उहो घर बचाए थी पंहिंजो घर तबाह करण में औरत जो हथ आहे न, औरत दुश्मन लॻी पई आहे न। ॾिसो मां अॼु बि चाहियां त पंहिंजे घर वारे खे वठी सघां थी रोज़, औरत तबाह कयो, मर्द तबाह कोन कयो, तंहिंजे बावजूद मां तव्हांजो घर खे औरत तबाह कयो, मर्द तबाह कयो हूंदो। मुंहिंजी धीउ पंहिंजे पीउ आहे, ठीकु आहे, मां छो पंहिंजो घर, पर मां ॿियनि जा घर त ठाहींदमि न। पोइ इहो जेकॾहिं चवंदा हुन में त हिन जो मुड़ुसु बाबा मुंहिंजे मुड़ुस जो ॾोह, मुंहिंजो ॾोह त कोन्हे न, पर मां त ॿियनि जा घर ठाहियां थी न। सही, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजी रोल मॉडल हुई न। सही, छा उहा कंहिंजा घर फिटाईंदी छा? सही, रोल मॉडल हुई, पंहिंजी जाइ ते सभु कुझु हुई, पर हुन ॾिसो दरिया में जॾहिं पत्थर पवंदो आहे तॾहिं तलातम ईंदो आहे, ठीकु आहे न। त जॾहिं उहो माण्हू जेको पीढ़ा मां गुज़रंदो त उहो चाहींदो न ॿिए जे लाइ हेल्पफुल थिए। असां अगरि उन मां गुज़रिया आहियूं या कुझु औरतूं गुज़रियूं आहिनि, असां नथा चाहियूं त असांजी ॿियूं भेनरूं गुज़रनि, असां उन्हनि जो घर नथा फिटाइण चाहियूं, असां चाहियूं था त हू बि उहो ई पेरनि ते बीहनि जीअं असां बीठा आहियूं। इंस्टेंट ॾिसो उहा ई ॻाल्हि साइमा सां बिल्कुलु मां 100% मुतफ़िक़ आहियां, बिल्कुलु सही हुन चयो आहे त
असांजो जेको माशरो आहे वो क़दामत पसंद आहे। मर्द जेको करे तो उन खे त जस्टिफाई जेको वणे वेही करे मर्द आहे। औरत जी हमेशा कैरेक्टर एसिनेशन थींदी आहे। औरत बि शादी करे त केॾो नालो पर मर्द ॾाढो तो करण का ॻाल्हि कोन न उहो थींदी उन जी का बि ॾिसंदा ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो ॻाल्हियूं ई कामयाब औरतूं जेके पंहिंजे पेरनि ते बीठल हूंदियूं आहिनि हमेशा उन्हनि ते उथंदियूं आहिनि त हिन हीअं कयो हिन इहो त आम औरत ते ॾाढो कोई नथो मनफ़ी करे। रवैयो आहे त जेका रोल मॉडल थी औरत अॻियां अचे उन जे मर्द वटि कैरेक्टर ते स्टेमिना सवाल कोन्हे न बर्दाश्त करण जो औरत खे। माना ईद जे ॾियारे ते बि मर्द जूं शिकायतूं तो मर्दनि जी मर्द जा अफ़ान ई अहिड़ा अलाह वाह कयो बड़ा अफ़ान जो अहिड़ा अथव त पोइ छा अलाह कंदा? वाह। औरत रोल वाह, मॉडल वाह, थियण ॾियो ई नथा न। हाँ, जेई का औरत बर्दाश्त उभरे नथा थी, कयो न तव्हां उन औरत किथां खे। का अरबिया उथी अचे थी किथां का साइमा उथी अचे अधी ते लही सीनियर आहे त यकदम तव्हां उन्हनि ते सवाल था उतारियो कंट्रोवर्शियल था करियो। जी सारा इहा आहे असल में असांजो जेको सिविल सोसाइटी आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन एॾी आहे जो मुंहिंजी जेकॾहिं ॾाढी आहे मां हूंदी न अम्मा ॻाल्हि ॿुधाए घर में प्रोग्राम तुंहिंजी में लाश टाइम पूरो निकिरंदी थो थिए। पर ईअं न जीअं ई मोटी ईंदी आहे मुफ़्त जे करे। प्रोग्राम में टाइम पूरो पियो थिए टाइम पूरो पियो थिए प्रोग्राम जो। उन्हनि ते बि ॻाल्हायो। ठीकु आहे बिल्कुलु। ठीकु आहे चङाई करे ॻाल्हायूं कोन था। प्रोग्राम जी पुॼाणी ते हाणे असां तव्हांखां मैसेज वठंदासीं। साइमा तव्हां छा चवंदा हिन ईद वारे ॾींहुं तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु साइमा चाहींदा? मैसेज पे ॾे हाँ, ईद जे कोरोना जे हवाले हवाले सां। सां या जी। फिर ईद जे मैसेज ॾींहुं बसि ज़ारा इहो ॾियणु चाहींदसि त जेको आहे असीं इहे जेके नंढियूं नंढियूं डेवलपमेंट्स आहिनि कोरोना त वॾी डेवलपमेंट आहे पर इनखे असीं आऊं त हिकिड़ी वॾी मूवमेंट जे तौर ते ॾिसां पई सोसाइटी में त जेको असांजो जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे बाशऊर तबिको आहे उन जीअं हालात हैंडल कया जीअं असां हिक ॿिए जी मदद कई। अधी वारी ॻाल्हि त पहिरियों दफ़ो वाकई में इहो थिए पियो त बाज़ार घुमण वग़ैरह खां इन्हनि एक्टिविटीज़ खां बची रुगो अलाह जो ई बंदे जो कॉन्टेक्ट आहे पंहिंजी फैमिली सां ॾाढो क्लोज़ कॉन्टेक्ट थियो आहे। जेके तव्हांजे इर्द गिर्द जा माण्हू आहिनि उन्हनि जो एॾो अहसासु पैदा थियो आहे। सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका सफ़ाई जेका हैबिट्स आदतूं ॾिसो न इहे आदतूं जेके आहिनि इहे तव्हांजी सॼी पर्सनैलिटी खे फॉर्म कंदियूं ठीकु आहे ठीकु आहे जी पंहिंजो आख़िरी मिंट आहे पाण वटि जी हा न साइमा जी मैसेज ॻाल्हि कंटिन्यू कंदमि हा। त मैसेज इहो ई आहे त असांखे हिन महिल पंहिंजो केयर करिणो आहे। हिन महिल सॼी सभिनी खे इहो ई मैसेज आहे जेको मैसेज ॿुधो था जेको तव्हांखे गवर्नमेंट थी चए जेको आम माण्हू चए थो उहो ॿुधो ख़ुदा जे वास्ते घर खां ॿाहिरि न निकिरो। तव्हांखे करोना घर तव्हांजे पाण कोन थी अचे तव्हां हुनखे वठण वञो था तव्हां करोना खे वठी अचो था त करोना खे न वठी अचो। यानी महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु कयो जी। पंहिंजे ॿारनि जो पंहिंजे पाड़े ओड़े जो पंहिंजो सोशल डिस्टेंस रखो ऐं जेको आहे सैनिटाइज़ यूज़ कयो। सफ़ाई अरबी वारी सफ़ाई निस ईमान आहे इस्लाम जे असूल ते अमल कयो। ठीकु आहे अल्लाह। बिल्कुलु मां बि इहो ई चवंदसि त तव्हां सोशल डिस्टेंसिंग कयो। ज़ाहिर इंसान आहे ज़िंदगी आहे त इहे मेला बि थींदा मिलण जुलण बि ज़ाहिर न इंसान नथो रही सघे न हिकिड़ो माण्हू इंसान ज़ात इंसान जे सिवा नथी रही सघे पर उन में तव्हां पंहिंजी सोशल डिस्टेंसिंग ऐं पर्सनल हाइजीन जो ख़्यालु कयो ऐं पंहिंजनि जो बि ख़्यालु कयो ऐं ॿियनि जो बि ख़्यालु कयो। ठीकु आहे तव्हां टिनी महिमान जा अरबिया नूर साहिबा फरीन मुगल साहिबा साइमा जाफ़री साहिबा तव्हांजी तमामु घणी महिरबानी। नाले तव्हां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं यकीनन ईद जे हवाले सां हिकु दिलचस्प कचहरी जंहिंमें खिल भोग मज़ाक खां अलावा काफ़ी सीरियस शयूं हुयूं त पंहिंजनि ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु कयो कोरोना खां बचण जी कोशिशि कयो भले ईद जो ॾियारो छो न हुजे इहो गोश्त घर में ई खाओ जेके बि शयूं आहिनि पंहिंजे घर में सरगर्मी कयो पंहिंजे फैमिली सां कयो ॿाहिरि घटि निकिरो ऐं जे निकिरो त एहतियात कयो ऐं हिन ईद जी घड़ियुनि में पंहिंजनि प्यारनि ऐं ॿियनि जेके पाड़े वारा आहिनि ग़रीब गुरबा उन्हनि सभिनी जी वाहुर कयो उनखे पंहिंजनि औलाद बचनि जी तव्हां मदद कयो त यकीननि तव्हांजी ज़िंदगी में जेके ख़ुशियूं आहिनि इहे बार बार ईंदियूं ऐं ईंदड़ ईद तव्हांजी हिननि ग़मनि खां वधीक पासीरी थी वेंदी वधीक बहितर हूंदी। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियूं ऐं सारा खे इजाज़त ॾियो।